मूं त तौबा करे छॾी ॿीहर माखी मक्खियुनि जो नालो कान वठंदमि। अॼु आउं जंहिंमहिल शाम जो मथे आयसि, मूंखे ॾियणो हो पंहिंजे प्लांट्स खे पाणी, ख़ासि तौर ते मूंखे सीडलिंग्स खे पाणी ॾियणो हूंदो आहे। ऐं रोज़ सुबुह शाम हिननि खे पाणी ॾींदी आहियां, छो जे करे नंढियूं नंढियूं फिजियूं हिननि जे लाइ ख़्यालु रखिणो थो पए। उनजे अलावा हर ॿिए टे ॾींहं त हिननि खे प्लांट्स खे वॾनि खे बि पाणी ॾियणो पवंदो आहे, छो जे करे हींअर गर्मी एॾी जाम थी वई आहे, हवा सुठी पई लॻे। अॼु मूं सोचियो थोरी वॉक थी करे वठां, पर मूं वॉक कई पई त मूंखे हीउ छतो नज़र आयो। ही त 5-6 महीना अॻु जो छतो ते लॻल आहे, पर अॼु मूंखे माखियूं हिन में नज़र कान पिया, छो जे हिते माखियूं ईंदियूं आहिनि, उन खां पोइ छतो ठाहींदियूं आहिनि, पोइ वरी पी हनी वेंदियूं हली आहिनि। माना शायदि ही जॾहिं खां लॻल हो मूंखे हिकिड़ी चुल्हि हूंदी, त हिनखे आउं ॾिसां हिन में कीअं शहद ठहंदी आहे, किॾां ईंदी आहे, छो ईंदी आहे। आउं त हिनखे उन ई जॻह ते फिटो करे आयसि, पर अम्मी हिनखे खणी हिन खट ते रखी छॾियो, उहो बि मुंहिंजे प्लांट्स वटि। ऐं पोइ हुननि मुंहिंजो जेको रत पीतो, ही माना लिटरली जेको न छतो ॿीहर अची ठाहियूं आहिनि। ऐं मूंखे इन ॻाल्हि जो डपो त ईअं न हिन खट ते ई छतो ठाहे छॾीनि, पोइ त मुंहिंजा जीअण आराम थींदा, सभिनी जा थींदा। ऐं आउं हुते आई हुई शाम जो सिर्फ़ु पाणी ॾियण जे लाइ प्लांट्स खे, पर मूं चयो हिन जो त बंदोबस्तु हींअर ई करिणो पवंदो। मूं इलाही मुश्किल सां हिनखे हिनजी वापसि जॻह ते उछलियो आहे, पर हुन खां पोइ बि माखियूं वञण जो नालो ई न ते वरितो। ऐं मूंखे हो त राति थियण खां पहिरीं आउं हिननि जो बंदोबस्तु करियां, पोइ हुन में मथां पाणी ईंदो त पोइ मस ई वियूं आहिनि। तव्हां शइ इहे करे एक्सपीरियंस कई आहे की न, मूंखे ज़रूरु कमेंट्स में ॿुधाइजो। ऐं हिन वीडियो जे लाइ लाइक शेयर सब्सक्राइब। बाय बाय।